जेकॾहिं अवां मुसलसिल पढ़ाई कंदा रहो था त यादि रहे 5 जायुनि ऐं 5 वक़्त ते पढ़ाई जो तमामु घटि फ़ाइदो थिए थो। मिसाल तौरु असां 1 कलाक पढ़ाई कयूं था, उते असांजी पढ़ाई सिर्फ़ु 10 मिंट थिए थी ऐं 50 मिंट ज़ाया थियनि था। जेकॾहिं तव्हां ॼाणणु चाहियो था त इहे 5 जायूं ऐं 5 वक़्त कहिड़ा आहिनि त उन लाइ हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसिजो। नंबर 1, टेलीविज़न जे साम्हूं। जेकॾहिं टेलीविज़न हली रही आहे ऐं अवां बि पढ़ाई करे रहिया आहियो त ज़ाहिरी तौरु अवां पढ़ाई करे रहिया हूंदा, पर अवां जो ज़हन टेलीविज़न में हलंदड़ प्रोग्राम ॾांहुं हूंदो। इन दौरान अवां जेतिरी बि पढ़ाई कयो था उन मां 85% ज़ाया थींदी ऐं सिर्फ़ु 15% ई अवां खे कामयाबी मिलंदी। छो जो पढ़ाई लाइ ज़हन जो एक्टिव हुजणु ज़रूरी आहे। टेलीविज़न जे साम्हूं ज़हन पढ़ाई ॾांहुं एक्टिव नथो रही सघे। नंबर 2, को कमु हुजे। अगरि अवां पढ़ाई करे रहिया आहियो ऐं अवां जे ज़हन में मुसलसिल घर जो कमु गर्दिश करे रहियो आहे त अवां जी पढ़ाई जो को ख़ासि नतीजो हासिल न थींदो। पढ़ाई उन वक़्तु कयो जॾहिं अवां जे ज़हन में कंहिं कम जी टेंशन न हुजे। जेकॾहिं अवां खे को कमु करणो आहे ऐं अवां पढ़ाई करे रहिया आहियो त बार बार अवां जे ज़हन में उन कमु बाबति ख़्याल ईंदा रहंदा ऐं अवां पढ़ाई न करे सघंदा। नंबर 3, कमु तां फौरी अचण बाद। अगरि अवां 3 कलाकनि खां कमु करे रहिया आहियो ऐं कम जे फौरी बाद पढ़ाई शुरू कयो था त अवां जी पढ़ाई जो को ख़ासि फ़ाइदो न थींदो, छाकाणि त इंसान जो ज़हन फ्रेश हुजणु ज़रूरी आहे। इन लाइ हर स्कूल, कॉलेज ऐं यूनिवर्सिटी में ब्रेक जो टाइम रखियलु हूंदो आहे त जीअं शागिर्दनि जो ज़हन फ्रेश थी सघे। जेतिरो अवां जो ज़हन फ्रेश हूंदो ओतिरो अवां जी पढ़ाई में फ़ाइदो थींदो। कम खां फौरी बाद थोरी देरि आराम कयो ऐं बाद में पढ़ाई करे सघो था। जेकॾहिं ही तरीक़ा तव्हां खे सुठा लॻी रहिया आहिनि त वीडियो खे फौरी लाइक कयो ऐं पंहिंजे दोस्तनि ताईं शेयर कयो। नंबर 4, हद खां वधीक पढ़ाई करणु। जेकॾहिं अवां पढ़ाई जा आदी न आहियो त अवां खे वधीक पढ़ाई करण जी ज़रूरत कोन्हे। पहिरीं पढ़ाई जी आदत ठाहियो, पोइ पढ़ाई जे टाइम खे आहिस्ता आहिस्ता करे वधायो। जेकॾहिं अवां शुरूआत ई वधीक पढ़ण सां कयो था त अवां पढ़ाई जी आदत नथा ठाहे सघो। शुरूआत में अवां पढ़ाई लाइ 20 मिंट मुक़ररु कयो ऐं आहिस्ता आहिस्ता करे इहो ई वक़्तु 1 खां 2 कलाकनि ताईं बि पहुचाए सघो था। जेकॾहिं तव्हां महसूसु कयो था त हाणे पढ़ाई न पई थिए त अवां कुझु वक़्त लाइ ब्रेक कयो या फौरी कुझु वक़्त लाइ पंहिंजी पढ़ाई खे बंदि करे छॾियो त जीअं अवां जो ज़हन फ्रेश थी सघे। जॾहिं अवां जो ज़हन फ्रेश थी वञे तॾहिं ॿीहर पढ़ाई खे शुरू कयो। नंबर 5, पढ़ाई लाइ मुक़ररु वक़्त जो न हुजणु। जेकॾहिं अवां मुख़्तलिफ़ वक़्त में मुख़्तलिफ़ तरह सां पढ़ाई करे रहिया आहियो त सम्झो अवां खे पढ़ाई मां को ख़ासि फ़ाइदो न थी रहियो आहे। मिसाल तौरु अवां सूमर जे ॾींहुं 2 बजे 20 मिंट पढ़ाई कयो था ऐं अंगारे वारे ॾींहुं शाम 5 बजे 1 कलाक पढ़ाई कयो था ऐं अरबा वारे ॾींहुं राति जो 10 बजे 30 मिंट पढ़ाई कयो था त अहिड़ी तरह मुख़्तलिफ़ ॾींहंनि में मुख़्तलिफ़ टाइम ते मुख़्तलिफ़ तरह सां पढ़ाई करे रहिया आहियो त अवां जी पढ़ाई जो को ख़ासि फ़ाइदो न हूंदो। सुठी पढ़ाई लाइ हिकु मख़सूस टाइम मुक़ररु हुजे। जंहिं टाइम में अवां खे ॿियो को बि कमु न हुजे, उन टाइम में अवां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पढ़ाई कयो त पढ़ाई में काफ़ी फ़ाइदो थींदो। नोट: यादि रहे मथे ॼाणायल जेके बि तरीक़ा असां तव्हां खे ॿुधाया आहिनि, इन्हनि तरीक़नि सां तव्हां वधि खां वधि पढ़ाई करे सघो था ऐं इन्हनि वक़्त ऐं इन्हनि टाइम ते तव्हां जी पढ़ाई मां घटि फ़ाइदो हासिलु थींदो, लेकिन तव्हां पढ़ाई कंहिं बि वक़्तु करे सघो था। बहरहाल हिन वीडियो ठाहिण जो मक़सदु ही हुयो त जीअं अवां खे ॿुधाए सघूं त तव्हां घटि वक़्त में वधीक पढ़ाई कीअं करे सघो था। उमेद कंदा आहियूं त अॼु वारी ही वीडियो तव्हां खे पसंदि आई हूंदी। जेकॾहिं वीडियो तव्हां खे सुठी लॻी आहे त हिन वीडियो खे लाइक कयो ऐं पंहिंजे दोस्तनि अज़ीज़नि ॾांहुं शेयर कयो। इंशाअल्लाह हाणे हिकु न्यू वीडियो सां मुलाक़ात कंदासूं। तेसीं ताईं अल्लाह निगहबान।